गुनाहगार भी हुया त नेकोकार भी हुया या कोन हुया हुया रुगी ॻाल्हाईंदा अचो न तव्हांखे नारे हणण जी ज़रूरत आहे न तव्हांखे हथ खणण जी ज़रूरत आहे हा या न रुगी समझ में अचे त ॻाल्हाईंदा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे उम्मत में नेकोकार भी हुया गुनाहगार भी हुया। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे उम्मत में नेकोकार भी हुया गुनाहगार भी हुया। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे उम्मत में नेकोकार भी गुनाहगार भी। हज़रत ईसा जे उम्मत में नेकोकार भी गुनाहगार भी। ऐं तुंहिंजे असांजे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत में नेकोकार भी गुनाहगार भी आहिन। ॻाल्हायो जे ॿोली समझ में न थी अचे त का ॿी ॿुधायो ॿोली मां उहा ॻाल्हायां। बिल्कुल सादड़ी बोली ॻाल्हाए तबलीग थो कयां। ऐं मुंहिंजा दोस्त जॾहिं हर नबी जे उम्मत में नेकोकार भी ऐं गुनाहगार भी जरा गौर कर। गुनाहगारन खे हज़रत हूद जे गुनाहगार उम्मत खे त साइड ते कर पर नेकोकारन खे अॻियां रख त अल्लाह जे ज़ात बाबरकात उन्हनि खे क़ुरान करीम में क़ौम हूद जे नाले सां सॼियो आहे। हज़रत लूत अलैहिस्सलाम जे उम्मत जे गुनाहगारन खे त भला साइड ते करे छॾ नेकोकारन खे आॾो रख तॾहिं बि क़ौम लूत जे नाले सां सॼियो आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे उम्मत जे नेकोकारन खे गुनाहगारन खे साइड ते रख नेकोकारन खे आॾो रख त अल्लाह या बनी इसराईल जे नाले सां सॼियो आहे। मगर पंहिंजे अंदर में झाती पाए ऐं मुंहिंजे मदीने जे ताजदार जे उम्मत ॾे त निहार हेॾां वरी नेकोकारन के साइड ते रख रुगी गुनाहगारन के आडो रख तॾहिं भी अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू जे नाले सां सॼियो आहे या कोन सॼियो? जवाब दे मुसलमान। हर नबी जे नेकोकारन के भी अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू जो लक़ब ता कोन कयो एडो एजाज ता कोन कयो। तमाम अंबिया जे उम्मतन के आडो रख कहीं भी नबी सुने जे नेकन के भी अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू कोन चयो। मुझे मुस्तफा करीम जे गुनाहगारन के भी रब चयो त या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो तूबू इल्लल्लाहि तौबतन नसूहा। जेतरा भी गुनाह कया थव खताऊं कयूं थव दफ्तर भरे छॾिया थव पर मां रब सॾड़ो करे चवां थो ओ ईमान वारो अचो सच्ची तौबह कयो। बस रुगी तौबह कंदा वञो ॾिसो त तव्हांजो रब कीअं थो माफ़ करे ॾेखारे। ऐं मुंहिंजा दोस्त ईमानदारी सां जवाब ॾे पंहिंजे दिल खां पुछी करे त जॾहिं गुनाहगारन खे भी अल्लाह उन इज्जत सां सॾे रहियो आहे उन लक़बन सां सॾे रहियो आहे उन शान मान ॾेई करे सॾे रहियो आहे जेको तमाम अंबिया जे नेकोकारन खे इज्जत ऐं अज़मत न मिली उहा मुंहिंजे मुस्तफा जे गुनाहगारन खे मिली रही आहे। हाणे जवाब ॾे त तुंहिंजे मुझे नेकिन जे करे नमाज़न रोजन हजन जे करे मिली या निस्बत मुस्तफा जे करे मिली? जवाब ॻाल्हाए न मुसलमान। जवाब दे अंदर सां ॻाल्हाए इन अंदर खां पुछ। इन गूंगे खे गूंगो थियण न ॾे। इहो गूंगो ॾाढो ज़ालिम थई इन जाॾो 5 रुपया 10 रुपया रखो त कीअं थो दाह करे त हे 5 हन हे 10 हन 100 ऐं 50 रखी त कीअं थो बोकड़ करे त हे 50 तई न खण जा हो 100 थई। ऐं मुंहिंजा दोस्त इहो ज़ालिम चरियो नाहे बल्कि तो असांखे चरियो बनाए रहे तो असांखे चरियो बनाए रहियो आहे। इन चरे जे इन ज़ालिम जे कब्ज़े खां निकिरी करे दिल जे आवाज़ सां ॻाल्हाए त अल्लाह जे ज़ात महबूब जे निस्बत जे सदके इज्जत ॾिनी या इबादतुन जे करे इज्जत ॾिनी? जवाब ॾे कंहिंजे करे इज्जत मिली?
निस्बत मुस्तफा जे करे इज्जत मिली, महबूब जे सदके इज्जत मिली। जे यकीन नथो अचे न हिकड़े मिंट जे ला मुझे मदीने जे ताजदार जे दामन मां हथ कढी करे हीअं थी बीह, पो जिते वणई कुरान पढ़, ज़बूर पढ़, इंजील पढ़, तौरेत पढ़, सहीफा पढ़, किथे बि तोखे ईमान वारे सां सॾु कोन कयो वेंदो। रुगी थोड़ो हिन पासे निकिर त इहो लक़ब ई खसिजी वेंदो। याने इहा जेका इज्जत मिली आ इहा तुंहिंजे मुंहिंजे ज़ात जे करे न मिली आ, पर निस्बत मुस्तफा जे करे मिली। पो जंहिं महबूब जे करे अल्लाह एतरी इज्जत अता फरमाई आ, पो उन महबूब खे विसारण छा तुंहिंजे मुंहिंजे इज्जत जे लाइक आहे? जवाब दे मुसलमान, उन महबूब सां प्यार न करण तुंहिंजे मुंहिंजे इज्जत जे लाइक आहे? अञा फिलहाल मां ए फ़कीरी नमूने सां इल्म ते थो पियो ॻाल्हायां, पोइ था चवनि पंहिंजे हज़रत इश्क जे मथां। अञा त तूं इते ई कोन थो कुझी त पोइ हज़रत इश्क में त तूं गुम थी वेंदी आहे। अय मुझा मुसलमान भा, अय मुझा मुसलमान भा, वक्त भरजी आयो थई, याद रखी छॾ। मेलो मतला मेले जी पछाड़ी आ, हे सजी दुनिया, हे सजी दुनिया तुंहिंजे आॾो आ। इन दुनिया खे आॾो रखी करे ऐं पंहिंजे अकुल खां कम वठ त वाकई मेले जी पछाड़ी आहे या कान्हे? मेले जे पछाड़ीअ में छा थींदो आ? ओ अॻियाड़ी समझण वारा, ओ इहो समझण वारा अञा त मुंहिंजी 20 साल उम्र आ, ग़लत है। इहो न सोच त मुंहिंजी 15 साल उम्र आ, इहो न सोच त मुंहिंजी 30 साल उम्र आ। याद रख मुंहिंजा दोस्त, जॾहिं खां अमड़ हे ॿियो महीनो, हे टियों महीनो, हे चौथो महीनो, हे पंजो महीनो, हे छहों सतों अठों नौ सुबती गणती थई। जॾहिं अमड़ जे पेट मां ॿाहिरि ईंदो आ त पोइ सुबती गणती न आहे, हक़ीक़त में पोइ उबती गणती आ। जेकॾहिं तूं चवीं त यार उबती गणप कीअं थींदी? जी मुंहिंजा दोस्त, अमड़ जे पेट मां निकिते तोखे हिकिड़ो साल थियो, तो दुनिया चयो तूं हिकिड़े साल जो थियो हई, हिकिड़े साल जो न थियो हई, मलक जेतिरी पतो के जिंदगी लिखी आ उन मां हिकिड़ो साल तुंहिंजो खुटो या वधियो? जवाब जवाब रे, खुटियो या वधियो? ॻाल्हायो मुसलमानो, खुटियो न? त जेकॾहिं तुंहिंजी 10 साल उम्र थी आ त हे 10 साल तुंहिंजे उम्र मां खुटी आ। जे तुंहिंजी 20 साल उम्र आ, ये 20 साल तुंहिंजा खुटी विया। जेकॾहिं तुंहिंजी 30 साल आ, ये 30 साल तुंहिंजा खुटी विया। तूं खोट जे तरफ़ वञी रहियो आहीं, वाद जे तरफ़ कोन थो पियो वञी। ओ मिठा जेको वञी बि खोट लख रुपए जो सौदो विधुम दुकान में 6 महीननि खां पोइ जेकॾहिं 80,000 जो थियो आ त तोखे सोचणो पवंदो, यार मुंहिंजा 80,000 लख मूं 80 छो थिया, वरी 60 जो थियो, यार 60 छो थिया? जे न सोचींदे त हिकिड़ो ॾींहुं ज़ीरो ते वञी बीहंदे या कोन बीहंदे। ए दुनिया जो मिसाल थो ॾियां ख़ुदा जे वास्ते, इन करे त तव्हां दुनियादारीअ खे झटि समझी वेंदो। इन दुनियादारीअ जे मिसाल मां समझो। ऐं मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं खोट जे तरफ़ तवज्जो ॾिनई, यार मुंहिंजो माल खुटी रहियो आ, मूं त लख विधो हो, वधण घुर्जे, खुटी छो रहियो आ? जे इहो तसव्वुर करे ऐं ख़्याल कंदे त पाण ई ॼाणे वधण शुरू थी वेंदो। छो? उहा खोट वारी शइ तोखे नज़र ईंदी। इहो खाट लॻे किथां थो? जॾहिं खाट बंदि कंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त हो खुटण बंदि थी वेंदो, वधण शुरू थी वेंदो। हा मुंहिंजा मिठड़ा, त हीअ तुंहिंजी जेका ज़िंदगी आ, हे जेका तुंहिंजी ज़िंदगी आ, हे तुंहिंजे अमड़ जे पेट मां निकिरण खां पोइ इहा खुटी रही आ। जे खोट जे तरफ़ तवज्जो कयई त मुंहिंजो हर ईंदड़ ॾींहुं क़बर जे वेझो आ, दुनिया जे वेझो न आहे। हर ईंदड़ ॾींहुं तुंहिंजो क़बर जे वेझो आ, हर अचण वारी घड़ी तुंहिंजी क़बर जे वेझो आ। जॾहिं न तो इन खोट ॾे तवज्जो शुरू कयो, ऑटोमेटिक तुंहिंजे अंदर में अल्लाह जो ख़ौफ पैदा थींदो, ऑटोमेटिक तुंहिंजे अंदर में इश्क़
मुस्तफा पैदा थींदो, ऑटोमेटिक तुझे अंदर में कब्र जो डप पैदा थींदो, ऑटोमेटिक तुझे अंदर में अजीब ख्याल ईंदा त यार हाणे ॾींहं खुटन पिया ऐं मुझे मदीने जे घोट फरमायो, मुझे आका करीम फरमायो। छो त जॾहिं इहे ॻाल्हियूं तुंहिंजे ज़हन में ईंदियूं तोखां गुनाह कोन थींदो, तोखां कूड़ कोन लॻंदो, तोखां धोखो कोन थींदो, तूं ॿ नंबरी कोन कंदे। मुझे आका फरमायो त जेको इंसान धोखो न करे, जेको इंसान कूड़ न हणे, जेको इंसान ॿ नंबरी न करे, जेको इंसान कंहिंखे तकलीफ़ न ॾे, उहो नेकियूं कंदो आहे, मुंहिंजो रब उन जे उम्र में इज़ाफ़ो कंदो। ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर नौजवान। जेकॾहिं चाहीं थो त न खोट मां जान छॾायां, वाध जे तरफ़ अचां, त पोइ यार इन खोट ॾे तवजह कर। ने जेके ज़िंदगीअ जा ॾींहं तुंहिंजा मुंहिंजा गुज़रनि पिया, इन ज़िंदगीअ जे ॾींहनि ॾे निहार, दुनिया ॾे निहार। अॻु में जेको कमु महीननि में थींदो हो, अॼु उहो हफ़्तनि में थिए पियो। महीननि वारो कमु हफ़्तनि में थिए पियो, हफ़्तनि वारो कमु ॾींहनि में थिए पियो, ॾींहनि वारो कमु पहरनि में थिए पियो, पहरनि वारो कमु कलाकनि में पियो थिए, कलाकनि वारो मिंटनि में पियो थिए। अञा बि तुंहिंजी अखि कान थी खुले। हज़रत इज़राइल सोणे खे कंहिं चयो हो न त मुंहिंजा सोना इज़राइल मां सां यारी रख। हदीस क़ुरान जी ॻाल्हि न आहे, पर हिकिड़ी हिकायत आहे सम्झाणीअ जे नियत सां। हज़रत इज़राइल खे कंहिं चयो त पाण यारी रखूं, चई हा यारी रखूं था। चई पोइ यार जो कम हुंदो आ। सोना इज़राइल जॾहिं न मूं ॾे अची अल्लाह जो हुकुम खणी 2-3 ॾींहं थोरो अॻु में इतला ॾेई छॾिजां त मां तयारी करे वठां। चई हा ईअं ई थींदो। जेॾी महिल हमराह जो टाइम पूरो थी आयो, हज़रत इज़राइल जे मथां बीठो, उथी घणई नाटक कयई। चई यार ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो मूंसां वाइदो जो थियल हो त जॾहिं तुंहिंजो टाइम ईंदो मां तोखे अॻु में इतला ॾींदुसि। छा तूं बि वाइदे जी खिलाफ़ वर्ज़ी? चई मां त वाइदे जी खिलाफ़ वर्ज़ी कोन कई आहे। चई पोइ इतला कोन ॾिनई? चई इतला त मूं तोखे ॾिनो। चई किथे? चई ॿुधई कोन त कल्ह अदो वलीदाद वियो हलियो, टियों ॾींहुं अदो फरीद वियो हलियो, चौथों ॾींहुं अदो अब्दुल्लाह वियो। मुंहिंजो न्यापो इहो ई आहे न, कल्ह हुन वटि, टियों ॾींहुं हुन वटि नेठ, तो वटि बि अचण जी तयारी त करणी आहे। ऐ मुसलमान, अखियूं खोल, अखियूं खोल। ही ॾिसी पियो त हू वियो, छा थियुसि? यार चङो भलो हाणे वियो, पेट में सूर थियुसि वियो हलियो, अदाई हाणे खिलंदो वियो, अटैक थियुसि वियो हलियो। बेॾोही आहे, बेॾोही आहे, पाण ते ॾोह कोन हणींदो आहे। मुसब्बबुल असबाब, सबबन जो बनाईंदड़, बहानो कोई न कोई थींदो आहे। हकीकी अमर उन ज़ात जो थींदो आहे। उन अमर जे पहुचण खां अॻु में इंशाअल्लाह ताला जे अखड़ियूं खोले वठंदे त ख़ुदा कंदो नुक़सान में कोन वेंदे। ही चल फल जो मकान थई। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ही उहा घड़ियूं थई, हिते उहे घड़ियूं थई। हिकिड़े बादशाह, तबलीग कया या न कया, हिकिड़े बादशाह महल ठहरायो। उन महल जे अंदर दुनिया जी हर रंगीनी रखी। कुकड़नि जे शौक़ीननि लाइ कुकड़ रखिया, कुतनि जे शौक़ीननि लाइ कुता रखिया, औरतुनि जे शौक़ीननि लाइ भलियूं भलियूं औरतूं, हर क़िस्म जूं शयूं रखी करे बादशाह ऐलान कयो। हेॾहूं बि हिकिड़ो दड़ो ठहराई महल जो, होॾहूं बि हिकिड़ो दड़ो ठहराई। ऐलान कयो बादशाह त जेको 5 कलाकनि में हिन मुंहिंजे महल खे घुमी हुन पासे पहुचंदो, हे महल सॼो उन जे हवाले करे छॾींदुसि। छा ऐलान कराई? ॻाल्हायो, नंढड़ा ॿार त मासूम उहे सुभाणे अलाह चवंदा। तव्हां ॿुधायो छा ऐलान कयईं? 5 कलाकनि में हिन महल खे जेको घुमी हुन पासे निकिरंदो, उनखे महल इनाम में मिलंदो। पर जंहिं 5 कलाकनि खां वधीक टाइम वरितो त अॻे दर ते ज़िंदान यानी जेल ठहियो पियो हो। चई हिन काल कोठड़ीअ में सॼी ज़िंदगी गुज़ारींदो। ऐलान थी वियो। शौक़ीन महल जा त घणई, पर अॻियां ज़िंदान बि सुझे पियो।
अकुल वारे चयो मुंहिंजे आॾो कहिड़ी वॾी देर आहे। बादशाह मां वेंदुसि हलिया पुट हमराह जीअं जो अंदर वयो थोड़ो हलियो कुकड़नि जो शौक़ीन हो कुकड़नि जा नस्ल हिक खां हिकु बीठा हुनखे ॾिठई हमराह गुम थी वियो 5 कलाक छा 10 कलाक लॻी विया होॾो जेॾी महिल निकितो त टाइम पूरो थियो हल पुट जेल में को ॿियो आयो कुतड़नि जो शौक़ीन हुयो अजीब अजीब कुतड़ा बीठा हुया नस्ल जा कुतड़ा बीठा हुया को घोड़नि जो शौक़ीन को औरतुनि जो शौक़ीन को गुलनि जो शौक़ीन हर क़िस्म जो को मुंहिंजा दोस्त हर क़िस्म जूं शयूं उते पयूं हुयूं सभु को ईंदो वञे देर कंदो वञे ज़िंदान में पवंदो वञे हिकिड़ो नौजवान आयो ऐं बादशाह मां भी वञण थो चाहियां। बादशाह चयो तुंहिंजी जवानी आहे अञा नंढी उमिरि अथई होॾां ॾिसी तो राज ज़िंदान में पिया आहिनि चवे तो बादशाह हा भले इहे ज़िंदान में हुजनि इहे ज़िंदान जेल आया हुया मां हे तुंहिंजो महल ख़रीद करण आयो हा मां वेंदुसि। तवज्जह कर मुंहिंजा दोस्त बादशाह चयो नौजवान ई वरी सोच मूंखे रहम थो अचे चई बादशाह मूंखे इजाज़त मिले चई तोखे इजाज़त आहे। नौजवान अल्लाह अकबर जो नारो हणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम ते दुरूद पाक जो नज़रानो पढ़ी करे हिन दरवाजे खां जो निकतो अञा 2 कलाक भी कोन गुज़रिया त नौजवान नारो हणी हुन दरवाजे खां निकिरी पियो जॾहिं निकतो चई बादशाह देर न कर महल मुझे हवाले कर। बादशाह चयो मां वायदे जो पाबंद हां महल तुझे हवाले कयां थो मगर उन खां पहिरीं तमाम ज़िंदान वारा माण्हू जेल वारा माण्हू कढी करे हिकिड़े खे बिहारे वयो जे स्टेज ते वेठा आहियूं ते ख़बर तोखे 5 कलाक मिलियल हुया तो देर छो कई जे बादशाह मां हिस कुकड़नि जो शौक़ीन अंदर कुकड़ हिक खां हिक मूंखे टाइम जी ख़बर कान पई टाइम गुज़री वयो ॿिए चयो मां घोड़नि जो शौक़ीन मां घोड़नि में सुख थी वयुसि टे चयो मां उठनि जो शौक़ीन वग़ैरह 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 आख़िर में उन नौजवान जो वारो आयो। बादशाह चयो ॾे ख़बर तूं जल्द में कीअं निकिते चई ओ बादशाह हिननि जे सोच में ऐं मुंहिंजे सोच में फ़र्क़ु हुयो मां पहिरीं तय करे निकितो हुउसि त मूंखे जॾहिं ही बंगलो वठणो आहे त बंगले जे शयुनि सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे जॾहिं बंगलो मूंखे मिली वेंदो जीअं अंदरि थियुसि त जेका शइ ॾिसां पियो मां कंधु हेठि पियो कयां जेका शइ ॾिसां पियो कंधु हेठि पियो कयां निहारियां ई कहने कोन पियो छो मुंहिंजी मंज़िल हुई बंगलो हासिल करण मां सोचो ही बंगलो मूंखे तॾहिं मिलंदो जॾहिं हिननि शयुनि ॾे न निहारींदुसि जॾहिं बंगलो मिली वेंदो त हे शयूं त ऑटोमेटिक मुंहिंजूं थी वेंदियूं ऐं बादशाह मां इन करे कहंदे निहारियो ई कोन इन करे मंज़िल ते पहुची वियो हाणे बंगलो मुंहिंजे हवाले करे छॾियो। गाल नंढड़ी आहे जेकॾहिं समझाइण चाहियां त बादशाह केरु आहे चओ मुंहिंजो मालिक बादशाह केरु आहे चओ मुंहिंजो मालिक आहे ए दुनिया चाहे उहो महल हिन में हर रंगीनी मौजूद आहे लेकिन मुंहिंजो रब चवे थो त जेकॾहिं हिन दरवाज़े खां यानी अमड़ जे दरवाज़े खां आए कब्र जो दरवाज़ो अॻियां खुलियो पियो थिए कब्र जो दरवाज़ो अॻियां खुलियो पियो थई जेकॾहिं इन विचे पीरियड में हेॾे होॾे न निहारियई सलामतीअ सां टाइम मुक़रर 5 कलाक यानी जेका ख़ुदा ज़िंदगी मुक़रर कई अथई उहा ज़िंदगी बि तुंहिंजी मुक़रर थियल आहे उन में बि का कमी कोताही कान थई जेकॾहिं इन टाइम जे अंदर सलामतीअ सां हिन कब्र वारे दर ते पहुचंदे त इहो दुनिया जो मज़ो छाहे जहिड़ी दुनिया में अगर औरतुनि जो शौक़ीन है हिते त औरतूं कुझु बि न आहिनि जन्नत में रब तुंहिंजे लाइ हूरू इंतज़ार में करी छॾी अगर दुनिया जे जंहिं बि शौक़ीन आहीं शयुनि जो उन खां वधीक मुंहिंजे रब अल्लाह फरमातो वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब रब चवे थो मूं दुनिया खां वधीक सुहिणी शयूं तुंहिंजे लाइ रखियूं आहिनि ऐं मुंहिंजा दोस्त हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे चवी चई ते क़ुरान जी आयत वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब
मुझे बेनियाज रब फरमायो सब कुछ दुनिया में मां पैदा कयो थई घोड़ा सोन चांदियूं सुहिणियूं औरतूं सुहिणियूं शयूं सब कुछ रब चवे थो मूं पैदा कयूं थई पर इहो ॿुधाई थो त इन्हनि खां वधीक अञा तुंहिंजे लाइ अजर मां अल्लाह वटि मौजूद थई इन्हनि खां वधीक अजर आहे मां अल्लाह वटि पर उन्हनि जे लाइ जेको इन रंगीननि में पाण खे न रंगींदो इन जंहिं मक़सद जे लाइ मां अल्लाह तोखे मोकिलियो आहे जेकॾहिं उन मक़सद खे आॾो रखी करे पंहिंजे ज़िंदगीअ जो सफ़र जारी रखंदे त तुंहिंजे लाइ उहा मंज़िल आसान थींदी क़ुरान जे अॻी आयत में मुंहिंजे मदीने जे मीर इन मंज़िल खे आसान करण जे लाइ फरमायो कुल औ नब्बिउकुम بخير من ذلكم للذين اتقوا عند ربهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وأزواج مطهرة ورضوان من الله والله بصير بالعباد मुझे रब पंहिंजे महबूब खे फरमायो ओ मुंहिंजा मुस्तफ़ा ये पाक लबड़ा खोल मुंहिंजा पीरी पाक लबड़ा खोले मुंहिंजे बानड़नि खे पंहिंजे दीवाननि खे ॿुधाए त मां मुस्तफ़ा इन दुनिया जे सभिनी शयुनि खां अचो त तव्हांखे भलो ॾस ॾियां भली शइ ॿुधायां कुल हबीब चवीन ओ नब्बिउकुम बिखैरिम मिन ज़ालिकुम इन दुनिया जे सभिनी शयुनि खां अचो त मां मुस्तफ़ा तव्हांखे सुहिणो ॾस ॾियां कहिड़ो लिल्लज़ीन तक़ौ अचो अल्लाह जो ख़ौफ़ दिल में रखी ज़िंदगी गुज़ारियो इंद रब्बिहिम छो त जेको दुनिया में ख़ौफ़ सां ज़िंदगी गुज़ारींदो आहे अल्लाह जे दरबार में उन जे लाइ जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार अहिड़ी रब मुंहिंजे तुंहिंजे लाइ जन्नत तयार करे छॾी आहे जंहिंजे हेठों नहरूं वहंदियूं ख़ालिदीन फ़ीहा अल्लाह जो क़ुरान पढ़ मुस्लमान रब चयो साल जे लाइ न 2 सालनि जे लाइ न हिते त मुसाफ़िर थी आयो आहे पर उते मुसाफ़िर न हूंदे उते मालिक करे रहाईंदो मैं ख़ालिदीन फ़ीहा हमेशह जे लाइ उन जन्नत में रहाईंदो मैं व अज़वाजुम मुतहरा अहिड़ियूं पाकीज़ा ज़ालूं ॾेई छॾींदो मैं वरिदवान मिन अल्लाह अल्लाह जी रज़ा तोखे नसीब थी वेंदी जुमले में मोटी करे चवां एक ही नुक्ते ने मुहर्रम को मुजरिम बना दिया मुजरिम को मुहर्रम बना ऐ मुझा दोस्त अजीज तवज्जो कर ख्याल रख हाने जिंदगी जो फैसलो मुझा यार तोखे करणो आ त हिन दुनिया जे रंगीनीअ में पाण खे रंगी थो या यार जे कुर्ब में को कदम अॻिते वधाई थो मर्ज़ी तुंहिंजी आ इन करे मां लतीफ़ सरकार जा जेके उथंदे बशैर चया हुया हाने ॻाल्हि करे बस कयम हाने इन सॼी ॻाल्हि जो निचोड़ लतीफ़ जे इन 2 शेरनि में मौजूद आ वरी दुहराया तो सुने लतीफ जा शेर दुहराए करे मां मंजिल अगते तो वधा लतीफ फरमायो जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया तमो छद चमा जे भाई जोगी थिया तमो छद तमाम गोला जे गोलन जा तन जो बिती गुलाम गोला जे गोलन जा तन जो बिती गुलाम तन्नागा तो जो लाहूतिन में हाँ यार जो तो गुलाम थी
यारन जो भी गुलाम थी, उन यार जे यारन जो भी गुलाम थी। लतीफ सरकार तो फरमाए ओ मुझे मदीने वाले मीर जा दीवाना, मुझे महबूब जे बचड़न जो दीवानो थी, मुझे मुस्तफा जे सहाबा जो दीवानो थी, ताबईन तबा ताबईन जो दीवानो थी। औलिया अल्लाह सा इश्क जो नातो गंढ तत जो नालो यार जे गुलामन में लिखे जीवन। जे भाई जोगी थिया, जे भाई जोगी थिया, संग सबे छदे विसरी वञ सभिनी खे। इएं कोन थींदो आहे त हीअं बुझे जी हज़रत साहब सोचींदो आहे मौलाना साहब हलवो भी हुजे, मुर्गी भी हुजे, बकर भी हुजे, हीअं भी हुजे, वज़न भी मुंहिंजो 80-90 kg हुजे, अचां त माशाअल्लाह ख़बर पए त मालिकनि जो सुठो तातियल आहे, हुजां बि अहिड़ो ऐं आशिक बि हुजां। हे ॿई ॻाल्हियूं गॾु कोन हलंदियूं, ॿई ॻाल्हियूं गॾु कोन हलंदियूं। सुहिणा जेकॾहिं चाही थो त आशिक थियणो आहे त सुकाए पाण खे, जेसि ताईं सुकाईंदे न तेसि ताईं सुञाणंदे की। माफ़ कजो, अल्लाह ताला रहम फरम मता का मुखा कंहिंजी दिल आज़ारी थी हुजे, फ़कीर माण्हू आहे। जे भाई जोगी थिया त संग सभेई छॾ, ओडो थी अलफ जे मन में मसा गदे, ओडो थी अलफ जे, ओडो थी गाला गाला छा थो लतीफ चयो, ओडो थी अलिफ चाहे जो अल्लाह, अलिफ चाहे अल्लाह। लतीफ सरकार मौलाना साहब अल्लाह जे वलियन खे जे शेरो शायरी खे बैत समझण वारा हकीकत दे त निहार। सुणे लतीफ सरकार केडो न प्यारो दर्स ॾींदे फरमायो आहे, मुंहिंजो मालिक तोसां गॾु रुगी तूं पाण खे गॾु कर। तू चोरी कंदो आ तॾहिं बि मुंहिंजो मालिक तोसां गॾु आहे, तू नाइंसाफ़ी कंदो आ तॾहिं बि मुंहिंजो मालिक तोसां गॾु आहे, तू गुनाह कंदो आ तॾहिं बि मुंहिंजो मालिक तोसां गॾु आहे, इबादत कंदो आ तॾहिं बि मुंहिंजो मालिक तोसां गॾु आहे। मुंहिंजो मालिक तोसां गॾु आहे, पर सोच त तूं कॾहिं तो पाण खे मालिक सां गॾु करी। मालिक जहते सां गॾु पर मालिक सां को गॾु, मालिक जहते सां गॾु पर मालिक सां को गॾु। जेको मालिक सां गॾु उहो सद में ॾींदो सदा, जेको मालिक सां गॾु उहो सद में ॾींदो सदा। उहो कीअं सद में सॾु ॾींदो आहे, हे रुगी हथड़ा खणंदो आहे, अञा दुआ पूरी कोन कंदो आहे, मालिक अॻे ई क़बूल करे छॾींदो आहे। अज़ीज़ाने मन या निशानी सबूता त जेको मालिक सां गॾु उनखे सद में मिलंदो सदा। जे भाई जोगी थिया त संग मिले ई छॾे, ओॾो थी अलफ जे मन में मसी गॾे। याने अल्लाह जे करीब थियण लाइ हीअ दिल मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में ॾेई आई। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खां सवा खुदा कॾहिं बि मिलण वारो नाहे। मता भुलिजी पियो हुजी, जेकॾहिं यकीन नथो अचे, जेकॾहिं यकीन नथो अचे, सादन जुमलनि में इश्क जी ॻाल्हि चई वञा। तूं जेकॾहिं चवीं थो सम्झी थो त मूंखे क़ुरान पढ़ण सां रब मिलंदो, मूंखे निमाज़ पढ़ण सां रब मिलंदो, जे चवीं थो त ज़कात ॾियण सां रब मिलंदो, हज करण सां रब मिलंदो, रोज़ा रखण सां रब मिलंदो। मां तोखे चवां थो, लतीफ तोखे चवे थो त रब तोखे मिलंदो ज़रूर, मगर दरे मुस्तफ़ा तां मिलंदो।
तू चवी तो नमाज में मिलंदो लतीफ चवे दरे मुस्तफा ते मिलंदो तू चवी हज ज़कात में मिलंदो लतीफ चवे दरे मुस्तफा ते मिलंदो तू चवी खैर खैरात में मिलंदो लतीफ चवे दरे मुस्तफा ते मिलंदो छो न इन गुजारत के टोड़े गाल के खोले कया पंहिंजे अंदर मां झाती पा जे कदे तुझी दिल पक्की थी बीठिया त हिते हिते यार मिलंदो दरे मुस्तफा जी जरूरत नाहे अगर तू नमाजी है त नमाज मां मुझे मुस्तफा जे सुन्नत के परे करे पो नमाज पढ़ी ॾेखार गाल समझ में कोन आए गाल वडी करे विस पर तोखे समझ में कोन आए जे कदे समझी तो त नमाज में रब मिलंदो नमाज पढ़ण सा रब मिलंदो मुझे मुस्तफा करीम जे दर ता कोन मिलंदो त खुदा जे वास्ते पंहिंजे नमाज मां मुझे मुस्तफा जे सुन्नत के परे करे पो नमाज पढ़ो दिस त रब मिले थो या नथो मिले जे कदे चवी तो त कुरान करीम पढ़ण सा रब मिलंदो कुरान करीम सुन्नत मुस्तफा यानी तिलावत मुस्तफा के बाहर कढ़ी करे बे अंदाज सा तिलावत करे दिस खबर पैजी वजे अजीजा ने मन इन तमाम सवालन जो जवाब इन हिकड़े जवाब में मिलंदो हिकड़ो मुरीद पंहिंजे मुर्शिद वट आयो मुझा साईं साल मेहनत कई थम कुछ मेहरबानी करे दियो पाण फरमायो गज मिली वियो थे न मुझा साईं ये पे न वठो हे पन्नो वठो मुखे लिखी दियो बुजुर्ग चयो पक्की गाल हा चवे तो साईं पक्की गाल हा मुर्शिद लिखी दिनुस हिक छा लिखी ॾिनई से गाल हा फकीर छा लिखी ॾिनई हिक लिखी ॾिनई वेही करे चई साल गुज़ारियो यार हिक ॾिनो वरी कहीं बे अल्लाह वारे वट वयो चवे तो साईं मुझे मुर्शिदन वट साल गुज़ारियम हे हिक मिलियो आ भला तव्हां भी को कुर्ब कयो उन बुजुर्ग अॻियों सॼे पासे बुड़ी ॾेई छॾी हिक मां 10 थी वया चे वाह 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 मुर्शिद वट साल गुज़ारियम हिक मिलियो इते ॾींहं गुज़ारे में 9 मिली वया अञा जुस्तजू वधी तड़प ऐं तलब वधी कंहिं टे अल्लाह वारे वटि वयो हकीकत बयान कंदो वयो उन बुजुर्ग वरी अॻियां हिकु लिखी ॾिनो 10 मां 100 थी वयो वींदो वयो बुड़ी लगंदी वई वींदो वयो बुड़ी लगंदी वई ता त बुड़िन हली हली करे हिक मां करोड़ अरब खरबन ते पहुंची वई दिल में ख्याल कई त मुझे मुर्शिदन वट जिंदगी गुजारियम हिक मिलियो हिते केॾो रंग लगी वयो मोटी आयो मुर्शिदन जे अॻियां अर्ज कई पन्नो भी सागियो पेन भी सागी मुझा साईं तव्हां वट साल गुजारियम रुगी हिक मिलियो बाकी तलिसो 10 100 1000 10,000 लख 10 लख करोड़ वधाईंदो वधाईंदो वयो मुर्शिद ॿुधंदा रहिया आखिर में मुर्की करे पाण फरमायो बचड़ा इहो पनड़ो त औरते कर जॾहिं मुरीद पनड़ो औरते कयो मुर्शिदन कैंची खणी पंहिंजो जेको हिकु लिखियल हो उनखे कटे वरतो पाण फरमायो भला असांजो हिकु असांखे ॾे बाकी ही करोड़ गॾु खणी वञ जॾहिं मुर्शिदन हिकु कटियो हीअं जो पने खे ॾिसे बुड़ियूं त सभई मौजूद पर मक़सद कोई कोन रहियो ऐं मुसलमान याद रखी छॾ बुड़ियूं त घणई हुयूं जंहिं दिमाग़ ख़राब कयो हो बुड़िन दिमाग़ ख़राब थी वयो त लख करोड़ थी वया पर हिक जो निकिरी वयो उहे बुड़ियूं रहिजी वयूं पाण फरमायूं बच्चा हाणे अरब खरब खणी वञ ॾिसी चई मुंहिंजा साईं हाणे त कुझु कोन्हे पाण फरमायूं बच्चा छो कुझु कोन्हे तो हाणे ई त चयो त अरब खरब थी विया भला असां हिकु ॾिनो हो असां हिकु वठी छॾियो त जवाब मिलियो जेकॾहिं तोखे हिकु न मिले हा त अरब खरब कोन मिलनि हा अजीज़ान मन सुने लतीफ सरकार फरमायो ओदो थी अलफ जे मन मी मसा कदे जेकरे मुझो मुस्तफा तो के न मिले हा
इहा नमाज कान मिले हाँ नमाज त हुई पढ़ण केरु सेखारे हाँ तोखे कुरान किथों मिले हाँ तोखे जिंदगी केरु हलण सेखारे हाँ जीअण केरु सेखारे हाँ रिश्ता केरु ॿुधाए हाँ जेकी कुछ मिलियो वा ॾियण वारो त मुंहिंजो ख़ुदा है मगर तरे मुस्तफा ता मिलियो वा जंहिं महबूब जे दर तां एतिरो कुछ मिलियो थई पोइ उन पिरीअ खे विसारण ज़रा पंहिंजे अंदर में झाती पाए त इहा ज़मीर जी ॻाल्हि आहे ए नौजवान खुदा जे वास्ते अंदर में झाती पा त जंहिं पिरीअ जे दर तां एतिरो कुछ मिलियो आहे उन महबूब खे विसारण छा इहा इंसाफ़ जी ॻाल्हि आहे पंहिंजे पाण खां पुछ जेकॾहिं तोखे अंदर चवे त इहो इंसाफ़ आहे त पोइ पंहिंजे अंदर खे चओ त तो जहिड़ो मुर्द ॿियो को आहे ई कोन को पर ईअं कॾहिं बि अंदरों आवाज़ कोन ईंदो अंदरों आवाज़ हिकिड़ो ईंदो त हा जेकी कुछ मिलियो आहे उहो दरे मुस्तफा ता मिलियो आ सब कुछ त मिलियो आ पर जे रब रहमान मिलियो आ तॾहिं बि दरे मुस्तफा ता त ऐ मुंहिंजा मुसलमान भा उन मुंहिंजे सुहिणे नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात सां प्यार कर मुंहिंजे महबूब मुस्तफा जे ज़ात सां प्यार मां मुराद छाहे मुंहिंजे मुस्तफा जे शरीयत सां प्यार कर मुंहिंजे मुस्तफा जे तरीक़े सां प्यार कर मुंहिंजे मुस्तफा जे सुन्नत सां प्यार कर मुंहिंजे मुस्तफा जे उथण वेहण सां प्यार कर मुंहिंजे मुस्तफा जे अंदाज़ सां प्यार कर इंशाअल्लाह ताला जंहिंजे अंदर में मदीने वारे मीर जो प्यार आ उन जो हिते भी बेड़ो पार आ त चओ हुते भी बेड़ो पार आ लतीफ जो बैत मुकमिल को न कयूं पाण फरमायो जे भाई जोगी थिया त संग सभे ई छक ओडो थी अलफ जे मन में मसी गड टी गाल केड़ी फरमायो हिता लाहूती लडे त गुर खे गडजी का पड़ी लडे मता तू उन मां ये समझी त लतीफ जदो थरड़ी हाजरा मां लडे बस तू बुजुर्ग थी वींदे मता चई त बारह मां लडे बुजुर्ग थी वींदे मता चवी त खंडूअ मां लड्या बुजुर्ग थी वींदुस मता चवी त मरखंडन मां लड्या बुजुर्ग थी वींदुस मकसद इहो ना है सुनो लतीफ चवे तो हिता लाहूती लडे बगालियो बुधाए रहियो आ तोखे सदे रहियो आ लाहूती चवे तो तुजो असल मकाम हिते ना है तुजो असल काम को बियो सुनो लतीफ सरकार पंहिंजे शहर जे ज़रिए तोखे पंहिंजे असली मकाम दे मुतारफ कराए रहियो आहे हितां लाहूती लॾे कीअं लॾे मूतू क़ब्ल अन तमूतू इल्म वारा समझी विया सादड़ा मुंह जड़ा रहिजी विया उन्हनि खे ॿुधाए वठां मूतू क़ब्ल अन तमूतू छा खे चइबो आहे चओ मरण खां अॻु में मरण सिख मरण खां अॻु में मरण सिख जेके मरण खां अॻु में पाण खे मारींदा आहिनि उहे कॾहिं बि कोन मरंदा आहिनि उहे कॾहिं बि कोन मरंदा आहिनि जेके मूतू क़ब्ल अन तमूतू थींदा आहिनि यानी जेके नीस्त कंदा आहिनि पाण खे हक़ीक़त में अस्त हूंदा आहिनि जेके पंहिंजे पाण खे अस्त कंदा आहिनि उहे ई नीस्त हूंदा आहिनि निगाह खण उन दुनिया जे अमीर ॾे जेको हज़ारे एकड़नि जो मालिक हुयो लखे करोड़े हुन जा बैलेंस हुया हुन जा नौकर चाकर हुया मगर यार सां नातो कोन हुयो जॾहिं दुनिया छॾे वयो जरा उन जे क़बर ॾे त वञ 5 सालनि खां पोइ उन जे क़बर ते ढप ॼमी वया को अचण वारो ई कोने को पुछण वारो ई कोने ज़मीनूं पंहिंजी जगह ते मौजूद बंगला पंहिंजी जगह ते मौजूद नौकर चाकर गाॾियूं पंहिंजी जगह ते मौजूद दियूं पंहिंजी जगह ते मौजूद मगर क़बर ते मुंहिंजा दोस्त ढप जावा पिया आहिनि छाजे करे जो हुन मूतू क़ब्ल अन तमूतू पाण खे न बनायो वरी हिकड़ी निगाह उन्हनि ॾे खणी हल जन वटि ज़मीनूं बि खणियूं कोन्हनि के मिट माइट बि हिते कोन्हनि के दोस्त यार बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ न की अज़ीज़ न की मिट न की
माइट मुझी मुराद हजरत पीर मिठा दिल पर दे निहार मुझी मुराद सोने भिटाई घोट दे निहार मुझी मुराद हजरत सोना साईं दे निहार मुझी मुराद पीर मिठल दे निहार मुझी मुराद फजल अली कुरैशी दे निहार मुझी मुराद दिल पर दस्तगीर दे निहार मुझी मुराद कलंदर शहबाज दे निहार मुझी मुराद मखदूम बिलाल साईं दे निहार अजीजान मन इन अल्लाह जे आशिकन दीवानन दे निहार जमीनू भी घणियों को न हुयो मित्र माइट भी घणा को न होया ओड़ो पहाड़ो भी घणो को न हुयो पर यार सा यारी पक्की हुई जमीन जे अंदर सुता पया हन दुनिया अज भी मथो रब जो कुरान पढ़ी रही मूतू कबल अंत मूतू मरण का अग में मरण सिख मुझा यार मरणो ता थई सोचे वठ मरणो ता थई अज न त सुभाणे अचे हमरा मथो ठड़को जो थी घणी ट्रेग कई थे जदे मरणो आहे ही सही त पो मरण का अग में छो न मरण सिखो मुजी मुराद मता नौजवान इयो वठी त मरण को अग में वनी ट्रेन जे हेठो पाण जा मता मुराद वठी त मरण का अग में दरिया में टपो जा या को फांसी न पहाड़ के न मार उन जालिम कुत्ते नफ्स के मार जेको तोसा दुश्मनी करे यार जे दर्जे आदो रुकावट बणजी वयो आ उन जालिम सा झेड़ो कर जदे उन के न मारी मन अरफ नफ्सहु फकद अरफ रब्बहु जे पांजे नफ्स के सुञातो उन ही पांजे रब के मुझे ख्याल में